پر کھیت ॾिसो न हीरे जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं हुनखे तलाश हूंदो आहे तुंहिंजो शान केतिरो आहे तूं अल्लाह जे हज़ूर में बरगुज़ीदो केतिरो आहे तूं अल्लाह खे प्यारो केतिरो आहे कॾहिं इन जे तरफ़ बि तवजो कर सोच पोइ तोखे पंहिंजी ख़बर पवंदी पंहिंजी मक़ाम मंज़िल जी ख़बर पवंदी त मुंहिंजो रुतबो छा आहे दिल जे हज़ूर ऐं दिल जे घर सां आका करीम और सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह रिसालत में दुरूद शरीफ जो नज़राना बुलंद आवाज़ सां सल्ले नबीना सल्ले अला मुहम्मद की गवा दुरूद उठो मरहम की शफा दुरूद सुभान अल्लाह ऐ वो भी तारीफ फरमाए दुरूद के एतबार सां सुञाती वेंदी आहे सुभान अल्लाह दुरूद पढ़ण वारी जमात आहे त मुंहिंजे सजण पीर काबुल पीर जी जमात सभिनी खे बेसब्रीअ सां इंतज़ार हूंदो आहे त ॾिसूं त सही ॿुधूं त सही ए फ़क़ीर आका करीम जे बारगाह में दुरूद जो गिफ्ट केतिरो खणी आया आहिनि सुभान अल्लाह नक़द की दवा करूंगा नक़द की शफ़ा करूंगा पर सभिनी खे ईंदो आहे बेशक